ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कर रहा हूं। चंडो मोहम्मद खान में बीमारी फैलजण सबब ओछो माल मरण लगो। लाइव स्टॉक खाते खिलाफ एहतजाज जारी है। गुज़िरियल बरसातुनि खां पोइ ओछे माल में ख़तरनाक बीमारी पवण करे सवनि जे तइदाद में ओछो माल मरी चुको है। अहम ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कर रहा हूं। चंडो मोहम्मद खान में बीमारी फैलजण सबब ओछो माल मरण लगो। लाइव स्टॉक खाते खिलाफ एहतजाज जारी है। गुज़िरियल बरसातुनि खां पोइ ओछे माल में ख़तरनाक बीमारी पवण करे सवनि जे तइदाद में ओछो माल मरी चुको है। चंडे मोहम्मद खान में बीमारी फैलजण सबब ओछो माल मरण लगो। लाइव स्टॉक खाते खिलाफ एहतजाज जारी है। गुज़िरियल बरसातुनि खां पोइ ओछे माल में ख़तरनाक बीमारी पवण करे सवनि जे तइदाद में ओछो माल मरी चुको है। इन माल सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे धरती टीवी जो रिपोर्टर हबीब शेख। जी हबीब, छा अपडेट्स आहिनि इन हवाले सां आगाह कजो।